नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिरड़ा में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ सिंध मुंहिंजी माउ जे उनवान सां समूरे सिंध में भरपूर मोट मिली रही है। सिंध झरके पई, सिंध मुरके पई, हर तरफ़ सिंध जी सकाफ़त जा रंग निखरी पिया। खिरड़ा ऐं पीरोसण में पूरी सिंध जियां अॼु सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे, जंहिंमें रैली जी अॻवानी कंदड़ सरदार तनवीर अहमद बांबण ऐं राजा अली शेर, सरदार सारंग अली बांबण, कामरेड माशूक अली वेसर, वकार अली शर, सूफ़ी हाजन गुल ऐं ॿियनि ॿुधायो, असांजी सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे, जंहिंमें ॿेटनि ऐं दरियाहनि ते वफ़ाक़ कब्ज़ो करणु थो चाहे। इहो वफ़ाक़ जो फ़ैसिलो नथा मञूं। जेका रैली खिरड़ा ऐं पीरोसण जे प्रेस क्लब खां निकिरी सपना होटल ताईं पहुती, जिते सियासी समाजी अॻवान रैली खे ख़िताब कयो ऐं डांस करे पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।